लालरोंग शहर जी जेको आहे यूसी इंतिज़ामिया मुकमल तौर ते शहर जे मसइलनि खे हल करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु लालरोंग शहर जी जेके गटर नाला आहिनि उहे रोडनि ते वहनि पिया। शहरी वॾे पैमाने ते परेशान आहिनि। शहर जा शीदी पाड़ो गडरा मोहल्ला ऐं जेको कहरी समेत पतूजा मोहल्ला ताईं जेको आहे सो नालियुनि जो पाणी घिटियुनि में बीठो आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे अचु वञ में इंतिहाई ॾुखियाई पेश पई अचे। अचो त हिन सॼी सूरत हाल ते हिन शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू हिन तकलीफ़ जे हवाले सां छा था चवणु चाहिनि ऐं हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जेको पाणी निकाल थींदो आहे नसीर में उहो नथो हले, नालियूं बंदि थी आहिनि, सॼियूं घिटियूं ख़राब थी आहिनि, पाणी सॼी घिटियुनि में, रोड ते सॼो पाणी ॾाढो आज़ार थी वियो। न बि सफ़ाई जे लाइ न बाक़ी सॼे शहर जी सफ़ाई करे गंद किचिरो जेको आहे सभु असांजे पतूजनि जे माला में पिया अचे उछले थो। पाणी बि असां वटि, गंद बि असां वटि, जेके पैसा अचंदा यूनियन में उहे खायूं हड़प कयूं। असांजे घिटियुनि में पाणी गंदो भेजी वियो आहे ऐं घिटियुनि पाणी बीहण जे करे असांजे घरनि में बि पाणी लही आयो आहे। उहो एॾो गंदो पाणी आहे, सॼे शहर जो निकालो आहे, जंहिंजे सबबु असांजा नंढड़ा ॿार ऐं असांजा पीरसन बुज़ुर्ग जेके आहिनि उहे बीमारी जे वर चढ़ी विया आहिनि। हर साल जीअं गुज़िरियल 20 सालनि खां असां ही जेको आहे सो अज़ाब जेको आहे सो भुगतूं थिया पिया। पोइ असांजी जेका इंतिज़ामिया आहे जेको आहे सो चूंडियल इंतिज़ामिया आहे, जेको हुन में MPA MNA आहिनि, उन्हनि खे बि 20 सालनि खां ख़बर आहे त जेको आहे लालरोंग शहर जा जेके रहवासी आहिनि उहे कंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे एहतिजाज कनि था पिया ऐं जेको आहे सो हू चङी तरह वाक़ुफ़ु आहिनि। मेन रोड ते जेको आहे सो पाणी चढ़ी आयो आहे ऐं घिटियुनि में पाणी आयो आहे। कल्ह तक़रीबन 4 मायूं परदे पोश जारियूं गप में किरियूं। हुननि जो चवणु आहे त बीमारियुनि बि हिकिड़ो जनम वरितो आहे, जंहिंजे करे असांजा ॿार ॿुढा औरतूं बीमारियुनि जो शिकार थी आहिनि, मलेरिया जो शिकार थी वियूं आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त UC इंतिज़ामिया ऐं DC कंबर शहदाद को अहिड़ी सूरत हाल जो सख़्तीअ सां नोटिस वठे ऐं सफ़ाई सुथराई जो को बंदोबस्तु करे त जीअं असीं शहरवासी सुख जो साह खणी सघूं। कैमरामैन रफ़ीक टोटाणी सां गॾु मुजीबुर रहमान टोटाणी, सिंध टेलीविज़न न्यूज़, लालू राइक।